शहरनि जी या ॿाहिराड़ी जे नंढनि वॾनि ॻोठनि खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण बि हुकूमत जे ज़िम्मेवारियुनि में शामिल हुजण जे बावजूदि ॿाहिराड़ियुनि जा अक्सर ॻोठ बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि। चूंडियल नुमाइंदा बि पंहिंजे वोटरनि खां वोट वठण बैदि तक वासियुनि ॾांहुं वापसि नथा वरनि ऐं वोटरनि सां कयल वाइदा बि विसारे वेहनि था। अहिड़ी सूरत हाल ज़िले कंबर शहदादकोट जे यूसी बूहड़ जे 30 साल पुराणे ॻोठ अली अकबर चांडियो जी पिणु आहे। 30 साल पुराणो 40 घरनि ऐं 4000 खां वधीक आबादी ते मुश्तमिल ॻोठ जा रहवासी हिन जदीद दौर में बि अनेक मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि ऐं समूरनि बुनियादी सहूलियतुनि जहिड़ोकि तालीम, सिहत, बिजली, रोड रस्तनि खां बि महरूम बणियल आहिनि। हैरत जी ॻाल्हि हीअ आहे त हिन जदीद दौर में बि ॻोठ में को स्कूल कोन्हे जिते ॻोठ जा ॿारड़ा तालीम हासिलु करे सघनि, जंहिंजे नतीजे में ॻोठ जा ॿारड़ा पढ़ण बजाए रुलण, रांदि रूंद ऐं ॿनी ॿारे जो कमु करण ते मजबूर बणियल आहिनि, जॾहिं त बिजली जी सहूलियत खां बि महरूम आहिनि। 2017 में बिजली बाबति स्टेटमेंट ठाही वई, पर हिन वक़्त ताईं लाॻापियल खाते अमल न कयो, जंहिंजे नतीजे में ॻोठाणनि खे केतिरनि ई तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। रोड न हुजण करे ॻोठाणा शहरनि ताईं बि बीमार माण्हुनि खे वॾी ॾुखियाईअ सां पहुचाइनि था। शहर जी इस्पताल ताईं पहुचण खां अॻु केतिरा ई मरीज़ अजल जो शिकार बणिया आहिनि। ॻोठाणनि बुनियादी सहूलियतुनि जी खोट जी हवाले सां केतिरा ई भेरा लाॻापियल अख़्तियारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि खे शिकायतूं कयूं आहिनि ऐं एहतिजाज बि कया आहिनि, पर कंहिंजे बि कन ते जूं बि न चुरी आहे। इन सिलसिले में ॻोठाणनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ॻोठ आहे अली अकबर चांडियो, जंहिंमें असां 50 खां 40 घर रहूं था। असांजो 25-30 सालनि जो पुराणो ॻोठ आहे, जंहिंमें काई बि असांखे सहूलियत न आहे, न रोड आहे, न बिजली आहे, न स्कूल आहे, न इस्पताल आहे। इस्पताल जे लाइ को माण्हू बीमार थी थो पए अचानक एमरजेंसी में, उनखे खणी वञण जे लाइ काॾे वञूं था त उहो रस्ते में असांजो माण्हू एक्सपायर थी थो वञे, छो जो न असां वटि रस्तो आहे, न का सहूलियत ई आहे। ऐं असांजा ॿार जाली ॼटकी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। अहिड़े मीडिया जे सोशल दौर में बि असांजा ॿार अणपढ़िया आहिनि। असां पाण बि अणपढ़िया आहियूं त असांजा ॿार बि अणपढ़िया आहिनि। इन जे करे असां पंहिंजे आला उहिदेदारनि खे अपील था कयूं त असांखे हीअ सहूलियतूं ॾिनियूं वञनि। असांजो बि हक़ु आहे, असां बि सिंधी माण्हू आहियूं, सिंध जा आहियूं, असां वोट बि ॾियूं था, मुल्क जी टैक्स बि भरियूं था। असांजो कहिड़ो गुनाह आहे जंहिंजे करे असांखे का बि शइ ॾिनी नथी वञे। वोटनि जे लाइ अचनि था वॾेरा, वोट वठी हलिया था वञनि, पोइ न असांजी सार था हलनि, न संभाल था हलनि, न असांखां पुछनि था, न असां ॾे अचनि था। असांखे आसरा ॾेई ॾटा ॾेई हलिया वञनि था, वोट वठनि था, बाक़ी असांजे लाइ कमु को बि न आहे। इन जे करे असां इताज कयो आहे, मुज़ाहिरो कयो आहे, मीडिया वारनि सां राब्तो करे रहिया आहियूं त असांजी मालिकी कई वञे, असांखे इहे शयूं मिलनि, असांजो हक़ु आहे। असां बि हिन मुल्क जा माण्हू आहियूं, असांजे लाइ इहे शयूं ज़रूरी आहिनि। स्कूल बि ज़रूरी आहे, बिजली बि ज़रूरी आहे, ऐं रोड रस्तो बि ज़रूरी आहे। इहे शयूं असांखे ज़रूरु खपनि। असांजो ख़ासि करे साईं मुराद अली शाह खे अपील आहे ऐं ॿिया जेके असांजा MP MN आहिनि, असांजो सरदार ख़ान चांडियो आहे या नादर ख़ान मक्सी आहे या उन्हनि जा जेके हेठियां रखियल आहिनि, उन्हनि सभिनि खे असांजी अपील आहे। तालीम जी का बि सहूलियत न आहे, जंहिंजे करे असांजा बचड़ा ॾाढा तड़पी ऐं असां बि सभु अणपढ़िया था रहूं ऐं असां हैवाननि वांगुरु पथरीली ज़िंदगी गुज़ारियूं पिया। असां हितां जे जेके बि आला ऑफिसर आहिनि ऐं पाकिस्तान, पर ख़ासि सिंध खे अपील था कयूं ऐं आला उहिदेदारनि खे अपील था कयूं त असांखे इमदादी जेको आहे सो तालीम खातो, स्कूल ऐं रोड ॾिना वञनि, जंहिंजे करे असांजा माण्हू केतिरा रोड न हुजण जे करे कुलनि ते खणण जे लाइ उहे माण्हू असांजा ज़ाया थियनि, जानियूं ज़ाया थी थियनि। तंहिंजे करे असां हिन मुल्क में रहूं था, असांजो इहो हक़ु आहे, इहो असां पंहिंजो हक़ु घुरूं था, छो त असांखे बि जीअणो हिन जॻह में ज़रूरु खपे थो। तंहिंजे करे आला उहिदेदारनि खे असांजी अपील आहे त असांजी का सार संभाल लधी वञे ऐं असांखे बि इंसानी हक़ु ॾिनो वञे। असां
अॼुकल्ह खां वठी घणे अरसे खां वठी घणियूं तकलीफ़ूं काटींदा रहिया आहियूं। हर हिकु ऑफिसरनि ऐं उहिदेदारनि जेके बि असां वटि वोटनि जे लाइ अचनि था, MP MN उन्हनि खे दरख़्वास्तूं अपीलूं कंदा रहिया आहियूं। उहे असांखे हा कंदा ऐं आसरा ॾींदा रहिया आहिनि, जंहिंजे करे अॼु ताईं असांखे का बि सहूलियत न रही आहे। असां तालीम जे हक़ सां माज़ूर ऐं ॼणो अंधा थी रहिया आहियूं, छो त असांजे बचनि खे हक़ु आहे। उहे बि तालीम पढ़ाईंदा त कंहिं मंज़िल, कंहिं उहिदे, कंहिं सुठी जॻह ते पहुची सघनि था। उन्हनि खे इहे शयूं ज़रूरु आहिनि। असांखे सिहत जे लाइ जेको आहे सो इस्पताल ऐं रोड रस्तनि जो हक़ु आहे। जीअं ॿिन्हिनि खे बि ॾिना वञनि था, ईअं असांखे बि ॾियणो, छो त असां बि हिन मुल्क में रहूं था, असांजो बि हक़ु आहे। ऐं आला उहिदेदारनि सभिनी खे अपील आहे, पाकिस्तान पर ख़ासि सिंध जे MP MN जेके आहिनि असांजे हद जा आहिनि, उन्हनि खे इहा असांजी अपील आहे। असांखे ॾाढी ॾुखियाई आहे, बिजली कान्हे, स्कूल कान्हे को, ऐं जेको आहे सो इस्पताल कान्हे का। असांखे अर्ज़ु आहे असांजो सिंध मुराद अली शाह खे त असांखे सभु सहूलियतूं ॾिनियूं वञनि। असां ई मुज़ाहिरो कयो आहे, सिंध टई वारनि खे घुरायो आहे, इन जे करे जेको आहे सो असांखे सहूलियतूं खपनि, सहूलियतूं असांखे ॾिनियूं वञनि। असां अनपढ़ आहियूं, असांखे स्कूल ज़रूरी खपे, ऐं असांखे रोड बि ज़रूरी खपे, ऐं असांखे बिजली बि ज़रूरी खपे। असां हिते अंधेरी में गुज़ारियूं पिया। असां पंहिंजी सिंध में रहूं था, असां सिंध वासी आहियूं। असांजी सिंध जा जेके बि MN आहिनि असांजी वारसी कनि ऐं असांजी मदद कनि। असांजी सभिनि खे अपील आहे, सरदार खान चांडे खे आहे, मुराद अली शाह खे आहे, ऐं असांजी सभिनि खे जेके बि असांजा चेयरमैन आहिनि उन्हनि खे बि अपील आहे त असांजी मदद कनि। असां बिल्कुलु लावारस हिते रहूं था, असां सिंध जा वासी आहियूं, असांखे बिल्कुलु मदद खपे। अली अकबर खान चांडियो ॻोठ आहे। हिते असां काफ़ी अरसे खां रहूं था, 40-45 सालनि खां 30-35 सालनि खां अरसे खां जेको रहंदा आहियूं। असांजा ॿार पाण सभु अनपढ़ जायल ज़िंदगी गुज़ारियूं था। आबादी आहे हेॾी वॾी, कोई बि सहूलियत न आहे, न रोड आहे, न बिजली आहे, न को रस्तो आहे, न हॉस्पिटल आहे, न को स्कूल आहे, कुझु बि न आहे। बिल्कुलु माना ॼटनि वांगुरु रहूं था। जेके आला ऑफिसर आहिनि उन्हनि सभिनि खे रिक्वेस्ट आहे, असां पंहिंजो जेके बि ॻाल्हि कई आहे, जायद कई आहे, सभु छॾींदासीं कोन, कंदा रहंदासीं। ख़ासि करे असांजा सरदार खान चांडियो आहे, मुराद अली शाह आहे, उन्हनि खे इहा अपील करे रहंदासीं। असांजी जेका ॻाल्हि कयूं था उनखे ज़रूरु तवजो ॾिनो वञे। ईअं न आहे त बसि ॻाल्हि कई बसि ख़तमु थी वई। असां पंहिंजे ताज कॾहिं बि कोन छॾींदासीं। असांजा नंढा मासूम बचा आहिनि, सभु जाइली तरीक़े सां रहनि था। 40-45 साल थिया आहिनि, अंधेरो ऊंध आहे, न बिजली आहे, न लाइट आहे, न रस्तो आहे, न रोड आहे, न इस्पताल आहे, न को स्कूल आहे, का शइ बि न आहे। महिरबानी करे असांजी ॻाल्हि ते तवजो कयो वञे, असांजी मदद कई वञे। असांखे सहूलियत का बि न आहे, न स्कूल आहे, न बिजली आहे, न इस्पताल आहे। असां वटि वोटनि जे लाइ वॾा वॾा ऑफिसर ऐं अमलदार अचनि था, MN MP अचनि था, उहे अची आसरा रुगो ख़ाली ॾेई वञनि था। अॼु ताईं केतिरनि सालनि खां वठी असां मुतालबा कंदा रहूं था, असांजो को बि कमु अॼु ताईं कोन थियो आहे, न वरी करे ॾियनि था। असां इहो अपील था कयूं, असां इहो सिंध TV वारनि जी महिरबानी आहे जेका असां उनखे चयो आहे, वीचारा असांखे हाल वाल करणु आया आहिनि। त असांजी ॻाल्हि इहा ई आहे त असांखे काई सहूलियत नथी मिले, बाक़ी आसरा ॾेई हलिया वञनि था, पोइ पुछाई कोन था कनि। असां वटि मेन रस्ते जी तकलीफ़ आहे, जो असांजो कलराठो मुल्क आहे, उनजे करे मींहुं पाणी थिए थो त असां वरी परेशानी जी हालत गुज़ारियूं था। ऐं स्कूल न आहिनि, अस्पताल न आहे, मेन शइ आहे बिजली, जेका हर जॻहियुनि ते बिजलियूं आहिनि। असांखे बिजली जे बि वॾी तकलीफ़ आहे, न हुजण जे करे अंधेरे जी ज़िंदगी गुज़ारियूं था। असांजो इहो ई चवणु आहे त असांजी महिरबानी करे वॾे अमलदारनि ताईं वञे, पुॼाई वञे हीअ दरख़्वास्त, ऐं वज़ीर आला सिंध वज़ीर आला वज़ीर आज़म ताईं असांजी दरख़्वास्त पुॼाई वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध तोड़े वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजो किरदारु अदा करे ऐं चूंडियल नुमाइंदा ॻोठ अली अकबर चांडियो जे वोटर ॻोठाणनि सां पंहिंजा कयल वाइदा वफ़ा करे खेनि बुनियादी सहूलियतूं, बिजली, स्कूल, रोड ऐं डिस्पेंसरी ॾियारण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि, त जीअं ॻोठाणा सुख जो साहु खणी सघनि।